वेलकम बैक नाज़रीन। असां स्टूडियो में मौजूद आहिनि अलीम आदिल शेख साहब ऐं ग़ाइबाना तौर ते असां गॾु मौजूद आहिनि इरफानुल्लाह मरवत साहब ऐं अलीम आदिल शेख साहब चयो त असांजो इतिहाद क़ौमी सलामती जे करे। अलीम साहब, क़ौमी सलामती यकीनन ज़रूरी आहे, पर हिन वक़्तु क़ौमी सलामती ते वॾो मसइलो हले पियो, मेमो इशू। पोइ मेमो इशू ते तव्हां कंहिंजे पासे आहियो? पंहिंजे पुराणनि साथियुनि जे पासे आहियो या नवनि इतिहादियुनि जे पासे आहियो? असांजा पुराणा साथी बि असांजा आहिनि ऐं नवां इतिहादी बि असांजा आहिनि। ठीकु, मां सम्झां थो त मेमो इशू हिकिड़ो इशू आहे, उनखे रिज़ॉल्व थियणु घुरिजे। पार्लियामेंट बि बाइख़्तियार आहे, सुप्रीम कोर्ट बि बाइख़्तियार आहे। कोर्ट में मामिलो हले पियो, कोर्ट अॼु बि जीअं फ़ैसिलो कयो अॻिते बि फ़ैसिलो कंदी। इन खे असांखे नथा कमेंट नथा करणु चाहियूं। असां चाहियूं था त इहो कहते न बिल्ली थैले से बाहर आनी चाहिए। आहे छा दुनिया को इशू हुयो या नॉन इशू हुयो, इन केरु त पधरो त कंदो। फ़ौज जो सिपाही सालार ऐं तव्हांजो स्पाई मास्टर चए थो त मेमो एग्ज़िस्ट करे थो, ऐं तव्हांजे PM साहब ऐं इवन प्रेसिडेंट साहब जेका तकरीर कई हाणे 27 डिसंबर ते, उन प्रेसिडेंट साहब चयो त असां PM जे ताबे आहियूं। इनडायरेक्टली जेकॾहिं हिनखे ईअं सम्झो वञे त भई PM जेको चए थो असां हुनखे एडमिट था कयूं, मतिलबु मेमो हिकु नॉन इशू आहे। हाणे हिकिड़े पासे तव्हांजी आर्मी आहे, ॿिए पासे तव्हांजी सिविल क़यादत आहे, इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि। इन विच में पोइ तव्हांखे छा थो लॻे, जेकॾहिं मेमो प्रूफ थो थिए त एग्ज़िस्ट करे थो, पोइ बि मामिलो ख़राबु थो थिए। जेकॾहिं मेमो जो माना प्रूफ में इहो थो अचे त भई मेमो बिल्कुलु हिकिड़ो नॉन इशू हुयो, पोइ मामला ख़राबु था थियनि। तव्हांजी पोज़ीशन केतिरी क्रिटिकल आहे हिननि ॿिनी ॻाल्हियुनि में? मां सम्झां थो त इहो इदारनि जो टकराव जेको हुयो उहो प्रेसिडेंट जी तकरीर खां पोइ ख़तमु थी वियो। जेकॾहिं उन माण्हू सम्झनि पिया त प्रेसिडेंट जी तकरीर थींदी, उन में वॾो टकराव साम्हूं अची वेंदो, अलाए छा थी वेंदो। हाणे ॻाल्हि आहे त लेट द कोर्ट डिसाइड, लेट द पार्लियामेंट डिसाइड। इहो जेको डिसाइड कनि, इहो ॻाल्हि जॾहिं क्लियर थींदी पोइ ख़बर पवंदी, आवाम खे ख़बर केरु सही हो केरु ग़लति हो। इन इशू ते असांखे जज़्बाती न थियणु घुरिजे, असां इन इशू खे रोड ते न आणणु घुरिजे, असां इन इशू ते सियासत न करणु घुरिजे। इशू आहे, ठीकु आहे, डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे न। सही, आर्मी कुझु थी चए, पार्लियामेंट कुझु थी चए, प्राइम मिनिस्टर कुझु थो चए, ठीकु आहे, सभिनी जो पंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे। हिकिड़ो तव्हां सम्झो इहो हीअ आहे, मां चाहियां हीअ आहे, ख़बर त ओॾी महिल पवंदी जॾहिं हिन जी इन्वेस्टिगेशन थींदी। इन्वेस्टिगेशन पार्लियामेंट बि बाइख़्तियार आहे ऐं कोर्ट त अल्टीमेटली बाइख़्तियार आहे। वज़ीर आज़म साज़िशुनि जी बि ॻाल्हि कई, उन में तव्हांजी क़यादत खे ज़रूरु तव्हां इतिहाद में वेठा आहियो, कंहिं न कंहिं ॻाल्हि ते का शेयरिंग थींदी, छा मामिलो हो साज़िशुनि जो, हुयो या कोन हुयो? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त असांजी क़यादत अलाए करम जीअं गॾु बीठी आहे इन मौक़े ते, त जहिड़े अंदाज़ में हिकिड़े इतिहादी ऐं साथी खे बीहणु घुरिजे, चौधरी शुजात हुसैन उन ते त उन पोज़ीशन में बीठा आहिनि सघनि। ऐं हिन इशू खे तव्हां ख़बर आहे जेकी आर्मी चीफ सां मुलाक़ातूं वग़ैरह थियूं, चौधरी शुजात परवेज़ इलाही साहब जूं, इन इशू खे रिज़ॉल्व करण में, इन इशू खे माना पार्लियामेंट खां, मीडिया खां, तकरीरनि खां टेबल ते आणण में असांजी क़यादत किरदारु अदा कयो आहे। ऐं असां सम्झूं था त हिकु मुल्क में जॾहिं ठहियो आहे, 65 इयर्स थी विया आहिनि, साज़िशूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर असां कोशिशि कंदा आहियूं त साज़िश करण वारा मज़बूत न हुजनि, उनखे पाणी विझण वारा माना बाहि लॻाइण वारा हिकिड़ो माण्हू आहिनि हिन मुल्क में पेट्रोल खणी पिया घुमनि, असां पाणी खणी पिया। मार्च में भला छा सेनेट में को एडजस्टमेंट जो आहे चक्कर या छा आहे? उनखां पोइ बि तव्हांजी इलेक्शन जे हवाले सां तव्हां चओ था असां एडजस्टमेंट कंदासीं? असांजी नियत आहे त हिकिड़ो इतिहाद कयो आहे त असां माण्हू न चाहिनि था असां जल्दी जल्दी दोस्त मटाईंदा आहियूं। असांजी ख़्वाहिश आहे त इतिहाद हले, पर मूंखे नथो लॻे त जीअं त प्रेसिडेंट साहब जी अलॻि सोच आहे, उहो इतिहाद हलाइण था चाहिनि, उन्हनि जी सोच बि आहे, गॾु खणी था हलणु चाहिनि, असां बि उन्हनि सां गॾु हलणु था चाहियूं। पर जेको हेठि असां ॾिसूं था निज़ाम, जेको सिस्टम, मूंखे नथो लॻे त सिस्टम मतिलबु पीपल्स पार्टी सेकेंड ईयर ऑफ लीडरशिप, सेकेंड लाइन जेकी आहे, सेकेंड लाइन आई कैन से सिंध गवर्नमेंट, ठीकु, इहो नथा चाहिनि। सिंध जी लीडरशिप त शायदि असां PML गॾु खणी हलूं। हाणे इन्हनि खे पाण सोचींदा, इहो डिसाइड कंदा, पंहिंजी सीज़ डिसाइड कंदा, असां खणी हलंदा नथा खणी हलनि। असांजी कोशिशि आहे त गॾु हलूं। रीज़न छा आहे? इहो डिनर लाइन, इन्हनि जे हेठे लेवल माण्हू कुझु डिलीवर न कयो आहे, त डिनर लाइन त ॿियो कोई मथां डिलीवर न करे वञे। मिसाल जी ॻाल्हि आहे, शौकत ज़रदारी अचे, असां सुठो न डिलीवर करे वञे, प्रेसिडेंट खे ख़बर पइजी वञे, शायदि जेकी टीम खेॾे पई न, बसि 16 खिलाड़ी बि उहे साॻिया हुजनि त मिड़ई ख़बर न पए, मिराज जी नई टीम में को माण्हू प्लेयर अची वञे, सेंचुरी करे वञे, असांजो खुली वेंदासीं। मूंखे पाण नथी सम्झ अचे इहे छो। असां हिननि सां गॾु हलणु था चाहियूं, असां दिलि सां हलणु था चाहियूं, पर इन्हनि जी असांजा ॾिसो न सॼो इशू हूंदा आहिनि। असांजे वीचारनि खे ॿियनि खे सभिनी नौकरियूं आहिनि, असांजा वर्कर तव्हांजी ॻाल्हि खां पोइ पीपल्स पार्टी जेका माना सिंध गवर्नमेंट जी जेका लीडरशिप आहे या सिंध जी जेका पीपल्स पार्टी लीडरशिप आहे, उहा तव्हांखे गॾु खणी हलण में ख़ुशि न आहे। लॻे ईअं थो तव्हांखे, ईअं थो लॻे न तव्हांखे ईअं थो लॻे हींअर तव्हांजो स्टेटस बि मिनिस्टर जो आहे, तव्हां डिलीवर न कंदो, तव्हांजो त पॉपुलैरिटी ग्राफ वधीक किरंदो न।
पोइ इहा कहिड़ी मुफ़ाहिमत आहे? क़ौमी सलामती हिकिड़ी पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं तव्हांजी जेका तव्हांजा जेके इतिहादी आहिनि, ऐं सिधो सो चवां थो जेकॾहिं हू ई नाअहल आहिनि त पोइ अहिड़े नाअहल माण्हुनि सां हलण जो तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो? तव्हां त पॉलिटिकली मतिलबु हिकिड़े डेथ गेम में हलिया विया आहियो। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इन मुल्क लाइ असां भली पाण बि असांजी जान बि वजह असां ॾींदासीं, ऐं हक़ीक़त ॻाल्हि इहा त हींअर त तव्हां आसिफ़ ज़रदारी लाइ जान ॾियण जे लाइ तयारु आहियो न? न, असां कंहिं पर्सनैलिटी लाइ जान ॾियण लाइ तयारु न आहियूं। बिल्कुलु केरु हुजे, मां भली मुंहिंजो लीडर हुजे, केरु पर्सनैलिटी लाइ न, मुल्क लाइ जान ॾियण लाइ तयारु आहियूं असां। बाक़ी इहो जज़्बाती जुमिला मां न चवंदो, न चवंदा, मां हिननि खे नाअहल चयो आहे। मां चवां इहो मज़ीद बहितर डिलीवर करे सघनि था, डिलीवर नथा कनि, अलाए छो नथा कनि। बाक़ी अहल ऐं नाअहल अवाम खे ख़बर आहे कीअं आहिनि। मां नथो चवां, मां इज़त थो कयां सभिनी जी, केरु पूरी टीम आहे, पर सियासी तौर ते उन्हनि खे लाज़मी सियासतदान आहे। सिंध खां बिलोंग कंदा आहियो, आर्टिकल 158 जी क्लियर वायोलेशन थिए पई। सिंध जी मेजॉरिटी मां सीटूं खणंदड़ पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते जेको आहे सो हींअर धाड़ो हणियो वेठी आहे। सिंध जे माण्हुनि खे गैस बंदि थी मिले, ऐं जेको आहे सो सिंध में बि एक्सेस गैस प्रोडक्शन आहे। आर्टिकल 158 जी वायोलेशन थिए पई, तव्हांजी कॉन्स्टिट्यूशन वायलेट थिए पई, उनजे बावजूद तव्हां कहिड़ी क़ौमी सलामती जी ॻाल्हि था कयो? साईं, ॻाल्हि ॿुधो, मां इहो ॻाल्हि असां मुस्लिम लीग जे असांजे खून में क़ौमी सलामती भरियल आहे, सभिनी जो हूंदी आहे। जेको पाकिस्तानी आहे असां उहो क़ौमी सलामती जी ॻाल्हि कंदा रहंदासीं। तव्हां जेको अमेरिकन जो स्टैंस आहे, तव्हां 2 मई वारो वाक़ियो ॾिसो, नेवल जो इशू ॾिसो, उन खां पोइ सलाला चेक पोस्ट जा इशू, केतिरा इशू ॾिसो, त उहो असांखे घेरे अलॻि कनि पिया, कोशिशि कनि पिया। ऐं असां जॾहिं क़ौम गॾु बीठी आहे, त असां जॾहिं क़ौम हिकिड़ी जाइ ते बीही वई, त असां पोइ नेटो सप्लाई बंदि करे छॾी, असां शमसी एयरबेस बि असां ख़ाली कराए छॾियो। क़ौमी सलामती ते इतिहाद करणो हुयो त पहिरें ॾींहं खां कयो आहे न? छो पहिरें ॾींहं खां कयो आहे? पहिरें ॾींहुं वञूं त चवंदा हीअ हिननि खे अॻु में बि इक़्तिदार में हुया, असांखे ऑफर हुई, असांखे प्रेसिडेंशियल इलेक्शन में बाक़ाइदा ऑफर हुई। 3.5 यस, ऐं मां बाक़ाइदा तव्हांजे साम्हूं थो चवां, मां ज़िम्मेवार आहियां, पार्टी जो उहिदेदार बि आहियां, रुगो न वज़ीर आहियां, MP आहियां, मां पार्टी जो ज़िम्मेवार उहिदेदार आहियां, मां CC जो मेंबर बि आहियां पंहिंजी पार्टी जो। त मूंखे इहा ख़बर आहे त असांखे प्रेसिडेंशियल इलेक्शन जे मौक़े ते बि ऑफर कई हुई। असां चयो न, असां पंहिंजो टेन्योर कयो, ठीकु आहे, असां पॉज़िटिव अपोज़िशन कंदासीं, इशूज़ जी पॉलिटिक्स कंदासीं, ऐं असां गवर्नमेंट में कोन विया। असांखे एतिरो शौक़ु हुजे असां अॻे ओॾी महिल हलिया वञूं। असां केॾी महिल विया आहियूं जॾहिं सम्झो, अॼु बि चवंदासीं, कंहिंखे सम्झ अचे न अचे, असांखे इहा ख़बर आहे असां गवर्नमेंट मुल्क जे करे जॉइन कई आहे। असां अॻिते हली बि मुल्क जे करे जेकी क़ुर्बानी ॾियणी पवंदी, असांखे बिल्कुलु ग्राफ ज़ीरो थींदो पियो वञे। सिंध में असांजी अपोज़िशन में पार्टी हीअं मथे वई हुई, हाणे हीअ हेठि थी वई असांजी पार्टी। असांजे कारकुन नाराज़ थी विया आहिनि, असांजा उहिदेदार नाराज़ थी विया आहिनि, पार्टी छॾे था वञनि, पर असां मजबूर आहियूं। सियासत कंदासीं, असां सियासी तौर ते सियासी तौर ते तव्हांजो ग्राफ हेठि थो वञे, पर तव्हां सियासत कंदो? सियासत नथा कयूं, असां मुल्क लाइ बीठा आहियूं। जॾहिं मां टोटली एग्री थो कयां न, क़ौमी सलामती असां त सिंध जी वॾी ख़िदमत कई आहे। अर्ज़ु ॿुधायां, असां गॾु न हुजूं हा न, इहो कमिशनरी निज़ाम कोन अचे। सही था चओ। असां गॾु बीठासीं त पीपल पार्टी हिमत सां फ़ैसिला पई करे, ॿियनि इतिहादी बि पंहिंजी साइज़ में अची हिननि सां ॻाल्हाइनि पिया, रुॻो असांजे करे। चाहे त असां हिननि खे सपोर्ट करे सुम्ही रहिया आहियूं। असां डेली इहो न आहे, असां ॻाल्हियूं इशूज़ त ॻाल्हाईंदा आहियूं, ठीकु आहे, असांजा इशूज़ आहिनि, ॻाल्हियूं कंदासीं, चवंदासीं चौधरी साहिबु हाणे मां चौधरी साहिबु लिखी ॾेई आहियां, साईं मुंहिंजो इस्तीफ़ो आहे, भली तव्हां CM खे ॾेई छॾियो। मां पार्टी जो, मां ग्रुप लीडर बि आहियां पंहिंजे मिनिस्टर जो। जेकॾहिं मां पंहिंजी पार्टी वर्कर खे, पंहिंजे आवाम खे डिलीवर नथो करे सघां, त मां इहो न खपे मूंखे। बाक़ी जेकी तव्हांजी पॉलिसी आहे, चोॾहीं बि जलसे खां पोइ मां बयानु ॾिनो आहे, बाक़ाइदा जारी कयो आहे, मोहतरमा जे हवाले सां बि, बरे सग़ीर जी, एशिया जी, आलम इस्लाम जी लीडर रुगो असांजी कोन हुई। मां चयो सानियो रुगो PP लाइ न, हर पॉलिटिकल वर्कर वॾो सान। ॿियो मां चयो त ज़रदारी साहिब जे हिकिड़े पॉज़िटिव ख़िताब खां पोइ मुल्क में इदारनि जो टकराव ख़तमु थी। शेख साहिबु, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि, तव्हां चयो त असां क़ौमी सलामती जे लाइ हिन हुकूमत सां गॾु आहियूं, ठीकु आहे, हिकु एक्सटर्नल थ्रेट्स ख़िलाफ़ु तव्हां हिन हुकूमत सां गॾु आहियो, बिल्कुलु उहो हर पाकिस्तानी हूंदो, पर हिकु आम पाकिस्तानी जेका हिन वक़्तु हालत आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे न। जॾहिं मुल्क में माण्हू ई कोन हूंदा त पोइ तव्हां कहिड़े मुल्क खे डिफेंड कंदो? इहा तव्हांजी ॻाल्हि एग्री थो कयां। हिन में मां चवंदुसि, मां अॻु में इहा ॻाल्हि शुरू में कई, ठीकु आहे, जॾहिं तव्हांखे हाणे पंहिंजी गवर्नमेंट वञण जो फिक्र न आहे, ॾिसो न, जेके हीअ बीठा आहिनि, असां गॾु बीठा आहियूं न, गवर्नमेंट नथी वञे कॉन्स्टिट्यूशनली, अनकॉन्स्टिट्यूशनल हिन वक़्त में वक़्तु कोन्हे त आवाम बर्दाश्त कंदी हुनखे। कॉन्स्टिट्यूशनली गवर्नमेंट नथी वञी सघे जेकॾहिं असां बीठा आहियूं, बीठा आहियूं। इन्हनि खे हाणे आवाम लाइ जेके अॻु में बि चयो डिलीवर करणु घुरिजे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि पंहिंजी अपोज़िशन पार्टी सां, त 1.5 साल रहियो आहे, इन वक़्त में कुझु ॾींहं असां जेॾी महिल इलेक्शन अनाउंस थिए पोइ ठीकु आहे, असां पंहिंजा झंडा खणी ॿाहिरि निकिरी अचूं। हिन वक़्तु असांखे उन 10 करोड़ आवाम लाइ सोचणु घुरिजे जंहिंखे ॿिनि वक़्तनि जी मानी कोन्हे मुल्क में। असांखे गॾिजी 3 E's, एजुकेशन, इकोनॉमी ऐं एनर्जी, इन्हनि जे हवाले सां असांखे गॾु थियणु घुरिजे। जीअं असां गॾु वेही अमेरिकन जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो कयो त न आहे कि असांखे नेटो सप्लाई बंदि करणी आहे, वॾो स्टैंड हो।
असां गॾु वेहूं, मियां साहब वे, इमरान वे, कॉमप्रस्त वे आहिनि, जमात इस्लामी वे, फज़लुर रहमान वे, सभु पॉलिटिकल पार्टीज़ गॾु वेहूं, हिकिड़ी टेबल ते तइ कयूं था असां इन आवाम लाइ कहिड़ो पॉज़िटिव फ़ैसिला, ठीकु आहे हुकूमत करे असां गॾु आहियूं, इहो अपोज़िशन खे बि खपे, सभु धुरियुनि खे खपे त फ़िलहालु पंहिंजे इक़्तिदार खे छॾनि, इलेक्शन अनाउंस थिए, भली अचनि संदराबदी मैदान में अचनि, फ़िलहालु ख़ुदा हाणे साईं ॾिसो हिन वक़्तु हाणे मां हिकिड़ो ॿियो रियल फैक्ट मां तव्हांखे ॿुधायां थो, असां वटि जंहिं शइ जी शॉर्टेज थींदी आहे उनजी कंज़म्पशन घटाइण जे लाइ असां वटि सवलो तरीक़ो हूंदो आहे भई असां प्राइसिस वधाए छॾियूं, पर असां उन शइ जी मार्केट में अवेलेबिलिटी जी ॻाल्हि कोन था कयूं। हाणे वरी जनवरी खां गैस प्राइसिस वधनि पियूं, इन में भला तव्हां क़ौम सां गॾु हूंदो या पोइ क़ौमी सलामती? असां हर इशू ते क़ौम सां गॾु आहियूं। ॿियो बि तव्हां ॿुधो, KC जे इशू ते, KC हिकिड़ो वॾो इशू आहे, उहो उन केरु नथो सम्झे, माण्हू सम्झनि था कराची हाइट जो इशू आहे, कराची वारो जो इशू आहे। अॼु जेकी गैस लोड शेडिंग आहे न, KSC पंहिंजा पावर प्लांट्स फर्नेस ऑयल जा पैसा थी वठे ऐं गैस ते हलाए एग्ज़ैक्टली, ऐं इन जे करे CNG जी शॉर्टेज उन में वॾो किरदारु आहे। ॿिया बि केतिरा फैक्टर्स आहिनि। हिकिड़ो जॾहिं KSC सां एग्रीमेंट गवर्नमेंट जो इहो थियो आहे त उनखे फर्नेस ऑयल सां हलाए। अॼु नवीद कमर साहब जो बयानु पढ़ो कि जी चंद दिनों में हम ख़त्म कर देंगे ये लोड शेडिंग, उस पे फर्नेस ऑयल से चलाने लगेंगे। छो न, हिकिड़ो प्राइवेट इदारो आहे, कमाए पियो 9 अरब रुपए महीने जा, हितां कराची जो खून पियो निचोड़े वञे, ठीकु आहे, उनखे फर्नेस ऑयल कावड़जी पवंदा, तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु जेके ॿिया इत्यादी आहिनि कावड़जी पवंदा, सभु कावड़जी पवंदा। इन करे पर छा मां तव्हांजी ॻाल्हि कई त मां आवाम सां गॾु बीठो आहियां, मां हिकिड़े मुतासिर गैस प्राइसिस वधण ॾींदो उनखे तव्हां एग्री कंदो? असां उनखे अपोज़ कंदासीं। ऐं जीअं त KC जे इशू ते मां आवाम सां, कराची आवाम सां गॾु बीठो आहियां। असां पूरे छा आहे त असां चाहियूं, सम्झो आहे त हीउ जेको आहे इहो सिंध दुश्मन, मुल्क दुश्मन इदारो आहे, छा आहे इन जे करे असांजो ट्रेड ख़तम पियो थिए। पाण प्राइवेटाइज़ कयो जी, तव्हांजी हुकूमत प्राइवेटाइज़ कयो, ग़लति फ़ैसिला कया न असांजा। मां ॾिसो, मां वकील आहियां पंहिंजी हुकूमत जो। मां अॻु में चयो असां घणा सुठा कमु कया, कुझु ग़लति कम बि कया, उन जे करे असांखे वॾी सज़ा मिली वई। 2008 में असां इलाही सुठा कम करण बावजूद असां बिल्कुलु फिज़ल आउट थी वियासीं, सज़ा मिली न असांखे, मञूं था, पोइ असां अपोज़िशन कई। माना असां नथा चऊं असां चङा कम बि कया, ग़लति कम बि असां कया, पर हाणे जॾहिं अकल अचे, कहते हैं उर्दू मुहावरो आहे, सुबह का भूला शाम को घर आए तो भूला नहीं कहे, घर अची आओ, घर अची आयो, अची आओ, पक्की ॻाल्हि आहे। चलो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ नाज़रीन असां अली आदिल शेख सां कुझु वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। इरफान उल्ला मरवत असांजे विच में मौजूद बि आहिनि ऐं मौजूद न आहिनि बि। स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग।